समझण घुर्जे त जिथे भी कुरान जी आयत अची वञे या जिथे रसूलुल्लाह जी हदीस मुबारक अची वञे तो उते असां अक़ल खे न डोड़ाईंदासीं। माना एक तरफ़ अक़ल चवे तो अक़ल जी सम्झ आहे ऐं ॿिए तरफ़ अल्लाह जो फरमान आहे, रसूलुल्लाह जी हदीस आहे। अक़ल चवे तो त न त मुंहिंजो दिमाग़ ईअं चवे थो या मुंहिंजी चवणी आहे त हीअं आहे, पर रसूलुल्लाह जी हदीस फरमाए थी त न हीअं आहे। तो उते अगर जेकॾहिं उन में ईमान जो ज़र्रो हूंदो, ईमान जो उन में हिस्सो हूंदो त उहो कॾहिं पंहिंजे अक़ल खे तरजीह न ॾींदो, चवंदो त हीअ मदीने वारे घोट जी हदीस आहे, हीअ अल्लाह जो फरमान आहे। हज़रत अबू हुरैरा अल्लाह जे हबीब खां रिवायत फरमाई आहे, इज़ा मातल इंसानु, जॾहिं माण्हू फौत थी वेंदो आहे, मरी वेंदो आहे, इनक़तअ अमलुहु। हाणे हिते अमल मां मुराद माण्हू जॾहिं मरी वेंदो आहे त सऊं सिधो उनजो तर्जुमो इहो आहे त उनजो अमल ख़तम थी वेंदो आहे। अगर जाहिल हिन खे पढ़ंदो त चवंदो इंसान मरी वियो, इनक़तअ अमलुहु, उनजो सिलसिलो ख़तम थी वियो। लेकिन हिते इनक़तअ अमलुहु मां मुराद आहे दुनियावी कमनि खां फ़ारिग़ थी वियो। माना कारोबार न करी सघंदो, ॾेती लेती न करी सघंदो, निकाह तलाक दीगर जेके बि ज़िंदगी जा रोज़मर्रा जा मसाइल उन खां जो अमल जुदा थी वियो आहे। लेकिन मरण खां बाद में टे अहिड़ा अमल आहिनि जेके मरण खां बाद में क़ब्र में बि उनको फ़ाइदो ॾींदा। दुनियावी सभु उमूर कटिजी विया, सिलसिलो उन में कटिजी वियो, लेकिन टे अहिड़ा अमल आहिनि जेके मरण खां बाद में मैयत खे फ़ाइदो ॾींदा। मरण खां बाद कहिड़ा? सभ खां पहिरियां सदक़तुन जारियतुन। मरण खां बाद में तव्हां जेको शख़्स फौत थी वियो आहे उन जे लाइ तव्हां अहिड़ो सदको कढियो जेको हमेशह हलंदड़ आहे। हुन जूं मुरवजा छा सूरतूं थी सघनि थियूं? मिसाल, तव्हां मुसाफ़िरनि जे लाइ नलको लॻायो, तव्हां मदरसे में तलबा जे लाइ फ्रीज़र वठी ॾिनो, तव्हां किथे मस्जिद में सोलर प्लेट वठी ॾिनी, तव्हां मस्जिद में बैटरी वठी ॾिनी, तव्हां सफ़ ऐं मुसलो वठी ॾिनो, या तव्हां मस्जिद में हिस्सो वरितो, या तव्हां दीन इन इदारे जी बुनियाद में तव्हां हिस्सो वरितो, त ही उहे कम आहिनि जंहिंजो ताल्लुक़ सदका जारिया सां आहे। यानी मरण खां बाद में उन मस्जिद में क़यामत ताईं जेके नमाज़ पढ़ंदा त उन सदके करण वारे खे पूरो जो पूरो सवाब मिलंदो। त इहा सदके जारिया आहे। जीअं हज़रत साद बिन उबादा रसूलुल्लाह जी ख़िदमत में आयो, या रसूलुल्लाह मातत उम्मु साद, मुंहिंजी वालिदा फौत थी चुकी आहे, छा को अहिड़ो अमल आहे जो मरण खां बाद में मां कयां ऐं मुंहिंजी वालिदा माउ खे सवाब मिले, नेकियूं मिलनि? रसूलुल्लाह फरमायो, हा अल मा। ए साद, मरण खां बाद में हिकिड़ो अहिड़ो आहे जंहिंजो ताल्लुक़ सदका जारिया सां, उहो पाणी। फ़हाफ़िर हज़रत साद बिन उबादा उन टाइम खूह खोटींदा, अॼु बि खूह खोटींदा आहिनि दूर दराज़ इलाइक़नि में जिते पाणी जी किल्लत हूंदी आहे। त हज़रत साद बिन उबादा खूह खोटायो। हज़रत अल्लामा नूरुद्दीन समूदी किताबुल वफ़ा में इरशाद फरमायो त जेको हज़रत साद बिन उबादा पंहिंजी फौत थियल वालिदा जे लाइ खूह खोटायो, हज़ारनि सालनि ताईं माण्हू उन मां पाणी पीअंदा रहिया ऐं हज़रत साद जी वालिदा खे सवाब मिलंदो। त इहो सदके जारी आहे। ऐं ॿियो कहिड़ो अमल आहे जेको मरण खां बाद में इंसान जी ज़िंदगी सां लाइक़ थिए थो, उनखे फ़ाइदो ॾिए थो? इल्मुन युंतफ़अउ बिही। मरण खां बाद में तव्हां अहिड़ो इल्मु छॾी विया जो तव्हां त फौत थी विया, तव्हांजो ख़ानदान बि ख़तमु थी वियो, लेकिन मरण खां बाद में तव्हां जेको रूहानी दीनी इल्मु छॾी विया, क़ब्र खां बाद में उनजो बि तव्हांखे सवाब मिलंदो। मिसाल, उस्ताद शागिर्दनि खे पढ़ाए थो, उनजा सवें शागिर्द, हज़ारे शागिर्दनि, उस्ताद फौत थी वियो, उस्ताद जो ख़ानदान बि फौत थी वियो, लेकिन क़यामत ताईं जेके शागिर्द ईंदा, शागिर्दनि जा शागिर्द ईंदा, ख़ुदा जो कसम आहे उनजी क़ब्र हमेशह नूर ई नूर थींदो। वो सिलसिलो हमेशह क़यामत ताईं जारी रहंदो। 3 नंबर ते वलदुन सालिहुन यदउ लहु। ऐं इन खां असां ज़्यादा गाफ़िल आहियूं। मरण खां बाद में पोयां हिकु अहिड़ी औलाद छॾी वियो, अहिड़ो पुटु छॾी वियो जेको मरण खां बाद में पंहिंजी माउ पीउ जी क़ब्र ते अची करे दुआ घुरंदो आहे। हाणे ख़बर आहे जॾहिं माउ पीउ मरी वेंदा न त असां सम्झाऊं पहिरियों हक़ इहो आहे त असां वॾी ख़ैरात कयूं, मुंहिंजो चालीहो कयूं, टीजो कयूं,
लेकिन अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो त मरण खां बाद में सब खां पहिरियां जेको पुट ते हक़ लाइक़ थिए थो अस्सलातु अलैहा, उन पीउ जी ख़ुदि पुट जनाज़ो नमाज़ पढ़ाए। जॾहिं घर में फ़ौतगी थी वेंदी, इमाम ॾे भॼंदा आहियूं, मौलवी ॾे भॼंदा आहियूं, के हाफ़िज़ ॾे भॼंदा आहियूं। हालांकि पहिरियों हक़ इहो आहे, माना रुख़सती खां बाद में तो पीउ जो पहिरियों हक़ अदा न कयो। पहिरियों हक़ त पुट नमाज़ जनाज़ो पढ़ाए, हुनखे ख़बर ई कोन्हे जनाज़ो आहे छा, जनाज़े में जेको आहे के कहिड़ियूं दुआऊं पढ़ियूं या कहिड़ा अरकान, हुनखे ख़बर न हूंदी, किथां जनाज़ो पढ़ाए थो। ॿिए नंबर ते अल इस्तिग़फ़ारु अलैहिमा, माउ पीउ जे लाइ पोयां बख़्शिश जी दुआ घुरणु। ये रसूलुल्लाह जी हदीस आहे, जेको पंहिंजी माउ पीउ जी क़बर ते हफ़्ते में हिकु दफ़ो वेंदो त कॾहिं बि अल्लाह ताला ज़िंदगी में हुनखे कंहिंजो मोहताज न कंदो, कॾहिं बि हुनखे मोहताज न कंदो। अॼु तंगी जो छो शिकार थी रहिया आहियूं? उहा ई आहे जेका मां हदीस पढ़ंदो आहियां, पहिरियां बि पढ़ी चुको आहियां। रसूलुल्लाह फरमायो क़यामत जे वेझे जी आख़िरी हिकिड़ी इहा बि निशानी आहे, युहिब्बूनल कुसूर व यंसौनल मक़बरा, उनजो ताल्लुक़ जेको ओताकूं महला तमामु वॾा ठहियल हूंदा, उनमें लाखों रुपयो ख़र्च हूंदो, लेकिन कॾहिं पंहिंजे माउ पीउ जी क़बरनि ते न वेंदा। यंसौन अल मक़बरा, क़बरनि खे विसारे छॾींदा। त अहिड़ी औलाद जेका उनखां बाद में दुआ घुरंदी रहे। हाणे ही उहे टे अमल आहिनि जेके क़बर में वञण खां बाद में क़बर में बि उनखे फ़ाइदो ॾींदा। उन टिनि अमलनि जी मुआशरे में असांखे ज़रूरत आहे। मरण खां बाद में टे अमल असां लागू कयूं, बाक़ी ख़ैरातूं जेको ठीकु आहे, लेकिन टे अमल ज़रूरी आहे। शरह अस-सुदूर में हज़रत मालिक बिन दीनार जो वाक़ियो अचे थो। हज़रत मालिक बिन दीनार जो शुमार अल्लाह जे वलियनि सॻोरनि में थियो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो आहे, जो असां इहो अक़ीदो रखूं था, अल्लाह जा वली जहिड़ी तरह हिन दुनिया में उन्हनि जी बरकत ऐं रहमत मिले थी, मरण खां बाद उन्हनि जी बरकत ऐं रहमत असांखे मिले थी। हज़रत मालिक बिन दीनार जो गुज़र शरह सुदूर में आहे। गुज़र हिकिड़े कब्रिस्तान खां थियो। उते अचानक ॾिसे राति थी आहे, थोड़ी देरि थी आहे, क़बरनि मज़ा नूर जूं लाटूं निकिरी रहियूं, क़बरनि मज़ा नूर जूं लाटूं निकिरी रहियूं आहिनि। हज़रत मालिक बिन दीनार वॾो हैरान थी वियो, सोची त शायदि अॼु हिन कब्रिस्तान खे अल्लाह जी रहमत मथां वसी आहे, जो सभई अल्लाह ताला उनखे माफ़ करे छॾिया गुनाह। ग़ैब खां आवाज़ आयो, ए मालिक बिन दीनार, ही उहो उन मुसलमाननि जो तोहफ़ो आहे जेको मुसलमान भाइरनि खे पहुचे थो। त हज़रत मालिक उनखे कसम ॾेई जेको आहे इहा ॻाल्हि पुछणु लॻो त तोखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, उहो पोयां जेके मुसलमान हुया, मोमिन हुया, उन्हनि कहिड़ो तोहफ़ो मोकिलियो आहे जेको क़बर में फ़ाइदो ॾिए थो। त ग़ैबी आवाज़ आयो, ए मालिक बिन दीनार, कुझु ॾींहं पहिरियां हिन कब्रिस्तान में हिकु मोमिन बानो आयो हुयो। कुझु ॾींहं पहिरियां हिन कब्रिस्तान में हिकु मोमिन बानो आयो हुयो। उन छा कई? वज़ू कई। वज़ू खां बाद में 2 रकात नफ़िल पढ़ी आहे। पहिरीं रकात में सूरतुल फातिहा खां बाद में सूरतुल काफ़िरून तिलावत कई आहे, ऐं ॿी रकात में सूरतुल फातिहा खां बाद में सूरा इख़लास तिलावत कई आहे। 2 रकातूं ख़त्म करण खां बाद में अल्लाह जी बारगाह में उन दुआ घुरी आहे, ऐं उन 2 रकातुनि जो सवाब हिन अहले कब्रिस्तान खे अता कयो। उन जे करे सॼो कब्रिस्तान नूर ई नूर थी वियो। हज़रत मालिक बिन दीनार फरमाए थो, जॾहिं मां इहो ग़ैबी आवाज़ ॿुधो, तॾहिं खां वठी करे मां हर जेका ख़मीस वारो ॾींहुं आहे उन जी शाम जो 2 रकातूं नफ़िल पढ़ंदो हुयुमि, ऐं उन 2 रकातुनि जो मरण ताईं मुसलमाननि खे सवाब ॾींदो हुयुमि। पर मरण खां बाद में अञा इन खां जेकॾहिं अनेक ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त हज़रत मालिक बिन दीनार फरमाए थो त मरण खां पहिरियां मूंखे मदीने वारो घोट ख़्वाब में आयो। जॾहिं मदीने वारो घोट मूंखे ख़्वाब में आयो त सुहिणे रसूल करीम फरमायो त ए मालिक बिन दीनार, मुंहिंजी गुनाहगार उम्मत मथां तुंहिंजा वॾा एहसान आहिनि। तो समूरी ज़िंदगी ये 2 रकातूं नफ़िल पढ़ी करे तो मुंहिंजी उम्मत खे बख़्शिया अथई। ए मालिक बिन दीनार, हाणे मां तोखे ख़ुशख़बरी ॾियां थो त बग़ैर हिसाब जे तूं जन्नती आहीं। त इन मां असांखे मालूम थियो त पंहिंजी जेका बदनी इबादत आहे, हिकु रूहानी इबादत, दुआ इबादत, बदनी जेका इबादत आहे,
उनजो सवाब माण्हू पंहिंजे वॾड़नि खे बख़्शी सघे थो, नफ़िल पढ़ी करे बख़्शे। जीअं इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ईंदो हुयो ऐं 2 रकातूं नफ़िल पढ़ी करे उनजो सवाब हज़रत इमाम आज़म अलैह रहमा खे बख़्शींदो हुयो। त माना बदनी इबादत जीअं हज आहे, जीअं रसूलुल्लाह जी हिकु हदीस मुबारक आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त मस्जिद इबला इलाइक़े में मस्जिद उशार हूंदी हुई, उनजी रसूलुल्लाह फ़ज़ीलत बयानु फरमाई। पोइ हज़रत अबू हुरैरा जॾहिं हज ते वियो, हज खां बाद में हाजिन खे चईं त यार कहिड़ो मुस्लमान जेको भलो आहे, इहो चङो कमु करे त मस्जिद उशार में वञी करे 2 रकातूं पढ़ी ऐं मूं अबू हुरैरा खे बख़्श। छो इन मां मालूम थियो त उहे जेके बदनी इबादत आहे उनजो सवाबु मिलंदो असांखे। तो अॼु असां उन खां गाफ़िल आहियूं ऐं हीउ हिकु तमामु बहितरीनु प्रोग्राम करायो आहे मोहतरम जनाब एजाज़ सुमरो साहिब ऐं ॿियनि खे मां हिदायत कंदुमि त ईसाले सवाब जो इहो भलो तरीक़ो आहे। तव्हां का महफ़िल करायो, उनमें क़ुरान जी तिलावत थिए, उनमें जेका आहे रसूलुल्लाह जी मदह बि थिए ऐं उन प्रोग्राम में तक़रीरूं बि थियनि, उनमें रसूलुल्लाह जो बयानु थिए, सहाबा किराम जो बयानु थिए, औलिया किराम जो बयानु थिए, त उन सां उन मैयत खे वॾो सवाबु मिलंदो आहे। मां ख़तमु कंदे हिन प्रोग्राम खे आख़िर में सिर्फ़ु इहो नोट कराईंदुमि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रिवायत जा रावी आहिनि, फरमाइनि था रसूलुल्लाह जॾहिं हिकु क़ब्रिस्तान खां गुज़रिया त पाण क़बरनि वटि विया ऐं उन अरब जो इलाइक़ो हुयो, अरब जे इलाइक़े में ज़्यादातर खजूर थींदी आहे, गरम इलाइक़नि में जीअं हिते खजूर थींदी आहे त अरब बि वॾो गरम इलाइक़ो आहे। त रसूलुल्लाह उहे खजुनि जूं जेके छड़ियूं आहिनि उहे 2 पटियूं, हिकिड़ी छड़ी हिकिड़े क़ब्र ते रखी ऐं ॿी छड़ी ॿी क़ब्र ते रखी। साहबा हैरान थी विया। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्रिस्तान खां ॿाहिरि आया त साहबा किराम अर्ज़ु कयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां हीअ छा कयो? 2 जेके सायूं तर जेके छड़ियूं आहिनि उहे पटी करे हिकिड़ी हिकिड़े क़ब्र ते रखी ऐं ॿी छड़ी ॿी क़ब्र ते रखी। अल्लाह जे हबीब फरमायो त इन 2 क़ब्रनि खे अज़ाब थी रहियो हुयो। हाणे हिन में ईअं रसूलुल्लाह जी जेका आहे उहा बि ॾिसो न त माना दुनिया में पाण क़ब्रनि जो मुकाशफ़ो कीअं कंदा हुया, इहो रसूलुल्लाह जो शान बि आहे। अज़ाब थी रहियो हुयो, हिकु शख़्स खे अज़ाब इन जे करे थी रहियो हुयो त पेशाब खां बाद में पाणी सां इस्तिंजो कबो आहे, पंहिंजे उज़्व तनासुल खे साफ़ कबो आहे पाणी सां, मटी सां या पथर सां। हिन शख़्स खे जेको अज़ाब थी रहियो इन जे करे थी रहियो त पेशाब खां बाद में सफ़ाई न कंदो हुयो ऐं उन जा कतरा उन जी शलवार ते किरंदा हुया। अक्सर माण्हू वेंदा आहिनि, पाणी हूंदो बि आहे, मटी बि हूंदी आहे, पाणी न आहे त मटी जिथे किथे हूंदी आहे, लेकिन पंहिंजे कपिड़नि खे साफ़ न कंदा आहिनि। रसूलुल्लाह फरमायो उन जॾहिं एहतियात न कयो, जेके शलवार ते पेशाब जा कतरा किरंदा हुया क़ब्र में, उन जे करे अज़ाब थी रहियो। ऐं ॿिए खे जेको अज़ाब थी रहियो इन जे करे अज़ाब थी रहियो आहे छो त उहो चुगली वणंदो, चुगलखोर मुस्लमान खे पाण में विढ़ाइण जे लाइ जेको कमु कबो उनखे चुगली सां शुमार थींदो। उन चुगलखोर खे चुगली जे करे उनखे क़ब्र में अज़ाब थी रहियो। साहबा किराम फरमायो या रसूलल्लाह उन जो सबबु न ॿुधायो, 2 छड़ियूं सब्ज़ तव्हां मथां छो रखियूं आहिनि? पाण फरमायो जॾहिं मां सब्ज़ उहे छड़ियूं इन क़ब्रनि मथां रखियूं त उन्हनि जे अज़ाब में अञा बि घटिताई अची वई। हज़रत इमाम नववी इन जी शरह कंदे, फ़िक़े शाफ़ी जो वॾो इमाम आहे, मुहद्दिस बि आहे, रसूलुल्लाह जी हदीस जो शाहिर आहे, फरमाए थो त जॾहिं क़ब्रनि मथां अगरि जेकॾहिं साई छड़ी या को बि सब्ज़ जेको बि वण आहे उन जी टारी सां जेकॾहिं अज़ाब घटिजी सघे थो त अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो अक़ीदो आहे, जेकॾहिं क़ब्र मथां क़ुरान पढ़ियो वेंदो त उन खां समूरो अज़ाब घटिजी वेंदो।